अस्सलाम वालेकुम दोस्तों, काफ़ी अरसे खां बाद अॼु हिकु मेन अदाकार जो तव्हांखे फ़ोन नंबर ॾींदासीं यानी व्हाट्सअप नंबर ॾींदासीं तकरार ड्रामे जे अदाकार जो, ऐं कुझु ख़ासि जेको अपडेटूं आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं जीअं तव्हांखे फ़ोन नंबर बि मिली वञे ऐं तव्हांखे सॼी कहाणी सम्झि अची वञे। दोस्तों विच जेको आहे स्क्रीन में हाणे असां फ़ोन नंबर स्टार्ट कंदासीं। फ़ोन नंबर तव्हांखे ॿुधायूं था त दरिया ख़ान जो आहे, दुरू उर्फ़ दरिया ख़ान जेको तकरार ड्रामे में आहे। फ़ोन नंबर इन जो अथव, ठीकु आहे। विच हले थो स्क्रीन में, तव्हां ॾिसंदा वञो हिकु हिकु थी करे आख़िर ताईं वीडियो ताईं। सॼो नंबर तव्हांखे मिली वेंदो, नंबर नोट करे तव्हां व्हाट्सअप ते हुन सां कचारी करे सघो था, फ़ोन ते ॻाल्हाए सघो था, पंहिंजो कुझु बि दिलि जो हवालु करे सघो था। ऐं काफ़ी सारा दोस्तनि जा रोज़ु मैसेज ईंदा आहिनि मूं ॾे, यार जेको नंबर ॾिना सिलसिलो उहो वरी शुरू कर, फ़ोन नंबर वरी असांखे ॾे जेका अदाकार रहिया हलनि। अॼु वरी उहो सिलसिलो स्टार्ट कयो आहे। पहिरियों नंबर तव्हांखे ॾियूं था दरिया ख़ान उर्फ़ दुरू जो, जेको दरिया ख़ान तकरार ड्रामे में मूंसां जो दोस्त आहे। रोज़ानो तव्हांखे इंशाअल्लाह वॾे वॾे अदाकारनि जा नंबर ॾींदासीं, जेका बाक़ी रहियल आहिनि उन्हनि जा नंबर बि तव्हांजे नाम रखंदासीं। इन जे लाइ चऊं था इहो जेको आहे असांजे शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो, जीअं तव्हां खां को नंबर का अहिड़ी वीडियो असां जेका अपडेट खणी अचूं उहा मिस न थिए। फ़ोन नंबर विच स्क्रीन में हलंदो वञे थो, इन खे लिखंदा वञो दोस्तों। ऐं तॾहिं जेका अगरि तव्हां सब्सक्राइब न कंदव असांजे चैनल खे, पोइ तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी। ऐं अहिड़े कंहिं तव्हांजे सुठे अदाकार जो नंबर अगरि असां ॾियूं तव्हां वटि कीअं पुॼंदो, पोइ इन जे लाइ तव्हांखे चवंदो कीअं बि करे मथां सब्सक्राइब बटण हाणे ई क्लिक करे छॾियो। तकरार ड्रामे जा जेका बि अदाकार आहिनि काफ़ियुनि जा नंबर मां ॾेई चुको आहियां, जेका रहनि था उन्हनि जा नंबर बि अन क़रीब तव्हां ते पहुचाईंदुसि। ऐं जेको पेज खे बि फॉलो ज़रूरु कंदा, वीडियो ते नंबर मिली वेंदो दोस्तों तव्हांखे।